अदा ही हुकूमती इमदाद कॾहिं मिलंदी? बुख असांजा लाह कढी छॾिया, कम धंधो बि बंदि, ॿाहिरि निकिरूं था पुलिस जा पादर, घर में मायनि जी घोड़ा घोड़ा, वञूं केॾां? अदा पहिरीं ॻाल्हि त इन मुसीबत खे मुंहुं ॾियण लाइ ॿियो को बि तरीक़ो नाहे। जान छॾाइणी आहे त घर में वेहणो पवंदो। बाक़ी रही ॻाल्हि बुख जी, त इहा बुख बि सिंध लाइ का नई ॻाल्हि कोन्हे। असां त हाणे इन जो मुंहुं ॾिठो आहे, पर इन्ही धरती ते वीचारो ग़रीब हमेशह बुखी मरंदो रहियो आहे। इज्तिमाही ख़ुदकुशियुनि जो एज़ाज़ बि असां वटि मौजूदु आहे। इन मुसीबत खां अॻु कॾहिं असांखे इन जो अहसासु थियो, कॾहिं इहो सोचण जो वक़्तु मिलियो त धरती ते रहंदड़ हर ग़रीब जो ॾुख असांजो पंहिंजो आहे, छो त उन जो वास्तो असांजी धरती सां आहे। असां पंहिंजनि जो अहसासु न कयो, इन करे उहो मक़ाम न मिलियो जंहिंजे बुनियाद ते क़ौम नवां रस्ता ठाहे मंज़िल जो सफ़र तय कंदी आहे। हक़ीक़त में असां अञा बुख ॾिठी नाहे, सिर्फ़ु बुख जो नालो ॿुधी परेशान आहियूं। अदा इन करे त आउं बि चवां पियो त हुकूमत कॾहिं कमु कंदी? अदा ॻाल्हि रुॻो हुकूमत जी नाहे, ऐं नई हुकूमत जे वस में आहे। छा 22 करोड़ जी आबादी खे हुकूमत रोज़मानी खाराए सघे थी? सवाल ई पैदा नथो थिए। सिर्फ़ु बयान ॾियण में पंहिंजी हुकूमत माहिर आहे, बाक़ी अमली कम में त हमेशह पोइते रही आहे। 20 सालनि खां इन बुख जे करे हज़ारे मासूम मरंदा पिया अचनि। अॼु ॾींहं ताईं हुकूमत उन इलाइक़े लाइ कुझु न करे सघी त पूरे मुल्क लाइ छा कंदी? पोइ छा भली बुख मरूं? छा पूरी सिंध में रुॻो ग़रीब तबिको आहे? अॼु उहो वॾेरो किथे आहे, जागीरदार किथे आहे, सरमाएदार किथे आहे, सियासतदान किथे आहे? हर तबिके जी कामयाबी जो लिंक ग़रीब तबिके सां जुड़ियल आहे। वॾेरो हुजे या जागीरदार, सरमाएदार हुजे या सियासतदान, हर नेमत ग़रीब जे करे ई मिली आहे। जॾहिं इहा ई हक़ीक़त आहे त पोइ ही उन्हनि ते फ़र्ज़ु आहे त अहिड़ी मुसीबत में पंहिंजो किरदारु अदा कनि, उन्हनि ग़रीबनि मिसकिननि जी मदद कनि। इहे महल इहा दौलत तॾहिं ई रहंदी जॾहिं उन्हनि वटि पंहिंजी क़ौम रहंदी। इलेक्शन हुजे हा त रोड भरियल ॾिसो आहे, कमदारनि कोटारनि जूं कतारूं ॾिसो आहे, बाक़ी ॾुखियो वक़्तु छा आयो, हर अमीर बंगले में वेठो आहे। बसि अदा उन्हनि खे कहिड़ी परेशानी? दौलत आहे त सभु कुझु आहे। अॼुकल्ह ख़ुशि बि इहे आहिनि जिन वटि दौलत आहे। ग़लति सोच आहे तव्हांजी अदा। ख़ुशी ऐं दौलत जो हमेशह पाण में इख़्तिलाफ़ रहियो आहे। हर अमीर जी बायोडेटा पढ़ो, टेंशन ऐं डिप्रेशन जो मालिक हूंदो आहे, शुगर, हार्ट अटैक ऐं अहिड़ियुनि केतिरनि ई बीमारियुनि जो मरीज़ हूंदो आहे। सुकून जी निंड बि नसीब न आहे, सभु कुझु हूंदे बि महरूमी आहे। बसि दवाउनि जे सहारे ज़िंदगी जो सफ़र हलंदो आहे, छो त ख़ुशी ऐं दौलत जो हमेशह पाण में इख़्तिलाफ़ रहियो आहे। अदा लाहे असां त इहो ई ॿुधो त अॼुकल्ह पैसो ई सभु कुझु आहे। अदा दौलत ठाहिण ऐं ज़िंदगी ठाहिण ॿ अलॻि शयूं आहिनि। 2010 में अमेरिका जी प्रिंसटन यूनिवर्सिटी इन टॉपिक ते रिसर्च कई ऐं उन मां इहो साबित थियो त ख़ुशी जो तालुक़ु दौलत सां हिकु हद ताईं हूंदो आहे। उन खां पोइ जी दौलत में इज़ाफ़ो थींदो वेंदो, तीअं ख़ुशी वारो अमल गम में तब्दील थी वेंदो आहे। इन करे ख़ुशी जो तालुक़ु दौलत सां नाहे। इन मौज़ूअ ते तव्हांखे हिकु कहाणी ॿुधायां थो। पुराणे ज़माने में हिकु शहज़ादो अहिड़ी ख़ुशी जी तलाश में निकितो जेका ता हयात हुजे। हिकु ज्योतिषी उनखे ॿुधायो त जेकॾहिं हू कंहिं अहिड़े शख़्स जी क़मीस लाहे पाण पाए जंहिंखे ज़िंदगी सां का बि शिकायत न हुजे त हू उन लाज़वाल ख़ुशी जो मालिक थी वेंदो। शहज़ादो अहिड़े इंसान जी तलाश में कई मुल्क रुलियो, वॾा वॾा अमीर, शाही ख़ानदान सभु आज़माए ॾिठा, पर हर शख़्स मां का न का शिकायत ज़रूरु निकिती। आख़िरकार शहज़ादो मायूस थी जॾहिं वापसि पंहिंजे मुल्क मोटणु लॻो त राति जी ऊंदाही में दरिया जे किनारे हिकु शख़्स वेठल नज़र आयो। शहज़ादे बग़ैर दिलचस्पी जे उन शख़्स खां सवाल पुछियो त ज़िंदगी छा आहे? उन ते उन शख़्स जवाबु ॾिनो त ज़िंदगी ख़ुशी जो नालो आहे, जंहिंमें सुखनि जी सेज ते वेही मंज़िल जी खोज कबी आहे। इहो जवाबु ॿुधी शहज़ादो सम्झी वियो त ही उहो वाहिद शख़्स आहे जंहिंखे ज़िंदगी सां का बि शिकायत नाहे। ख़ुशी मां इहो इरादो करे शहज़ादो उते ई वेही सुबुह थियण जो इंतज़ारु करणु लॻो त जीअं सुबुह जो उन शख़्स जी कमीज़ पाए लाज़वाल ख़ुशियुनि जो मालिक थी पंहिंजे मुल्क रवानो थिया। पर जॾहिं सुबुह जो सिज जी रोशनी उन शख़्स जे जिस्म ते पई त शहज़ादे पंहिंजो इरादो बदिलाए उतां ईअं ई रवानो थी वियो। पर अदा खमीस छो कोन पातई? अदा छो त उन शख़्स जे जिस्म ते कपिड़ा ई न हुआ। वञ तौबा तौबा। ज़िंदगी इहो ई सेखारे थी त ख़ुशी खे दिलि में ॻोल्हियो, दौलत में न। यादि रखो त ज़हनी सुकून तॾहिं मिलंदो आहे जॾहिं तव्हांजो ज़मीर मुतमइन हूंदो आहे। तव्हांजा करोड़े रुपया तव्हांखे ज़माने जूं सहूलियतूं त ॾेई सघनि था, पर दिलि खे उहा ख़ुशी नथा ॾेई सघनि जंहिं ते नाज़ करे ईमान ते फ़ख़्रु कबो आहे। दुनिया में हर उन शख़्स आख़िर में पछतायो आहे जंहिं ज़िंदगी खे सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ते गुज़ारियो आहे। जेकॾहिं असांजो अमीर तबिको इंसानियत जी वाट वठे त यकीन कयो धरती ते का गुरबत बाक़ी न रहे। हमेशह कंहिंखे नाहे रहणो, ज़िंदगी जो सफ़र मुख़्तसिर हूंदो आहे। अॼु ग़रीब जो साथ ॾियो, माज़ी जी हर ख़ता माफ़ आहे। पर जेकॾहिं अहिड़े वक़्त में बि तव्हां दूर रहिया, पंहिंजी दौलत जे करे मगरूर रहिया, त इन हक़ीक़त खे बि ज़हन में रखो त मुस्तक़बिल में असांजी अदावत हूंदी, तव्हांजे नस्ल सां बग़ावत हूंदी।